ठरी मिरवा में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा में बल्दियाती इलेक्शन विढ़ण जे लाइ यूनियन काउंसिल हंडियाणी डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मज़बूत उम्मीदवार उस्ताद साबिर शर ऐं वार्ड नंबर 1 ते ममता शर काउंसिल नॉमिनेशन फार्म जमा कराए छॾिया आहिनि, जंहिंजो नाका चौक ते गुलनि जी वर्खा सां इस्तक़बाल कयो वियो। साबिर अली शर ॻाल्हाईंदे चयो आहे त वोट जो तव्हां पाण फ़ैसिलो कयो, कंहिंखे ॾियणो आहे। हिननि माण्हुनि खे ॾियणो आहे जेके तव्हां ज़िंदगी में ॾिठा ई न आहिनि, न कंहिंजे मरणे ते अचनि था, न पढ़णे ते, जेके हमेशह नौकरी कनि था। असांखे हमेशह परे रहण या वरी हुननि खे जेके तव्हांजे दुख सुख में हमेशह गॾु हुजनि, हर तव्हांजे मुश्किल वक़्त में आवाज़ सां आवाज़ गॾु ॾियनि। फ़ैसिलो तव्हांजो आहे, पंहिंजो उम्मीदवार पंहिंजो इहो चूंड कयो। इंशाअल्लाह मूंखे अवाम मां भरपूर उम्मीद आहे, मुंहिंजो साथ ॾींदा ऐं मूंखे कामयाब कंदा, जीअं मां वधीक पंहिंजी अवाम जी ख़िदमत करे सघां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।